कल असां डिस्कस कईसीं रिफ्लेक्सिव प्रोनाउन जे बारे में। अॼु असां पढ़ंदासीं इंडेफिनेटिव प्रोनाउन। हाणे इंडेफिनेटिव प्रोनाउन को वठिबो आहे ज़मीर मुबाहम। ज़मीर मुबाहम। अचो त पहिरियों लफ़्ज़ मुबाहम खे सम्झूं। मुबाहम असांजी पंहिंजी जेको ॿोली जो लफ़्ज़ आहे, जंहिंखे कोड़ंदा आहियूं असां राज़, असां जंहिंखे कोड़ंदा आहियूं गुज, असां हिनखे उहो बि चई सघूं था जंहिंमें को नालो ज़ाहिर न हुजे। हाणे ज़मीर मुबाहम यानी मुबाहम लफ़्ज़ जी माना आहे, इंडेफिनेट लफ़्ज़ जी माना आहे राज़, गुज या जंहिंजो असां नालो न वठूं, ज़ाहिर न कयूं। इन जी डेफिनेशन आहे इंडेफिनाइट प्रोनाउन is used for hidden pronoun। छाजे लाइ? hidden pronoun। अचो त ॾिसूं ज़मीर मुबाहम इस्तेमालु थींदो आहे ॻुझनि इस्मनि जे लाइ। ॻुझनि इस्मनि लाइ। हाणे असां वटि आहे, असां एग्ज़ाम्पल जे तरफ़ हलूं था। someone knocked the door। someone knocked the door। कहीं दरवाज़ो खड़कायो हो, यानी कंहिं दरवाज़ो खड़कायो। हाणे हिन जेको आहे समवन नॉक द डोर, कंहिं दरवाज़ो खड़कायो। हाणे असांजो जेको समवन आहे, इहो समवन यानी इंडेफिनेटिव प्रोनाउन इस्तेमालु थिए थो ॻुझे इस्म ॾांहुं। हाणे जेकॾहिं कोई असांखे उहो माण्हू यानी ज़ाहिर न आहे केरु आहे, यानी जंहिंजे नाले जी असांखे ॼाण न हुजे, असां उन जे लाइ यूज़ कंदा आहियूं इंडेफिनेटिव प्रोनाउन। हाणे आहे एनीबॉडी will press the button। को बि बटन खे दबाए, कोई बि बटन खे दबाईंदो, कोई बि बटन खे दबाईंदो। हाणे असां चऊं था एनीबॉडी, को बि। हाणे मिसाल जे तौर ते असां एसी जे रूम में वेठा आहियूं या पखो हलाइण जे लाइ बाबा को माण्हू 5 6 7 8 वेठा आहिनि, असां कंहिंजो नालो नथा वठूं, असां चऊं था कोई बि वञी करे बटन हलाए, कोई बि वञी करे बटन हलाए। त असां हिन जे अंदरि जेको आहे ETC वग़ैरह, हिन इंडेफिनेटिव प्रोनाउन यानी ज़मीर मुबाहम जे अंदरि असां हिकिड़ी शइ सिखीसीं, अहिड़ा इस्म जंहिंजो नालो न वरितो वञे, जिन खे ज़ाहिर न कयो वञे, उन्हनि खे असां ज़मीर मुबाहम यानी इंडेफिनेटिव प्रोनाउन असांजो जेको रिफर कंदो आहे हिडन नाउन जे लाइ। इंडेफिनेटिव प्रोनाउन जी डेफिनेशन असां रिपीट कयूं था। इंडेफिनेटिव प्रोनाउन ज़मीर मुबाहम। इंडेफिनेटिव प्रोनाउन इज़ यूज्ड फॉर हिडन नाउन्स, यानी ॻुझनि इस्मनि जे लाइ। ज़मीर मुबाहम इस्तेमालु थींदो आहे ॻुझनि इस्मनि जे लाइ। मिसाल तौर समवन, को, एनीबॉडी, को। यानी हाणे असां हिन जे बारे में असां चयो समवन नॉक द डोर, कंहिं दरवाज़ो नॉक्ड द डोर, कंहिं दरवाज़ो खड़कायो। एनीबॉडी विल प्रेस द बटन, को बि बटन खे दबाईंदो। हाणे मिसाल जे तौर ते असां हिते वेठा आहियूं, असांखे ख़बर नथी पए दर जे ॿाहिरां केरु आहे, यानी नाले जी नॉलेज न आहे असांखे, केर बि थी सघे थो। या हिते असां वेठा आहिनि, मजमूओ वेठो आहे, उन में चऊं था बाबा कंहिं माण्हूअ खे बाबा को पाणी भरे अचे, को चांहि वठी अचे, को बटन हलाए, कोई दरी खोले वठे जल्दी में, गर्मी थी वई आहे, यानी जंहिंजो असां नालो ज़ाहिर न कयूं, उन्हनि जे लाइ असांजा इंडेफिनेटिव प्रोनाउन ज़मीर मुबाहम इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे जेकॾहिं समबॉडी, एनीबॉडी खां अलावा जेकॾहिं असां वर्ड खणूं त असांजो ऑल बि थींदो आहे ऐं फ्यू बि थींदो आहे, ऑल बि थींदो आहे, फ्यू बि थींदो आहे, नन बि थींदो आहे। हाणे जेको ऑल ते असां सेंटेंसिस ठाहियूं था, ऑल स्टूडेंट्स are present,
समूरा शागिर्द मौजूद आहिनि। हाणे असां चऊं था समूरा यानी कंहिं बि नालो नथा वठूं, सभिनी खे ज़ाहिर कयूं था, उन जे लाइ बि असां ऑल यूज़ करे सघूं था। फ्यू स्टूडेंट्स वेंट आउट फ्रॉम स्कूल, यानी चए थो कुझु जेके आहिनि शागिर्द, कुझु इहे असांजा स्कूल खां ॿाहिरि हलिया विया। कुझु यानी तादाद त ख़बर न, तादाद बि हिन में असांखे नथी पए, बल्कि असांखे इहा शइ ख़बर पए थी, नालनि जी ख़बर न आहे, कुझु विया हलिया। हाणे सर आयो क्लास में, बाबा तव्हांजे क्लास में घणा ॿार आहिनि? सर 35 आहिनि ऐं कुझु ॿार विया आहिनि, यानी को वॉशरूम ॾे वियो आहे, पाणी पीअण वियो आहे, या को टीचर खे सर करणु वियो आहे, कोई बि कमु यूज़ करणु नन। हाणे मिसाल जे तौर ते असां चऊं था नन प्रूव द सम, नन प्रूव द सम, कंहिं बि हिसाब खे साबित न कयो, यानी नन माना कंहिं बि न, यानी नन जेको असांजो आहे नेगेटिव जी मीनिंग में वेंदो आहे। समबॉडी, एनीबॉडी, ऑल, फ्यू, नन, इहे असांजा हिन में असांजा एग्ज़ाम्पल्स में ईंदा ऐं इन्हनि मां जंहिं मां असांखे अहिड़ा रिफर्स अहिड़ो थिए जेको असांखे हेॾे नाउन जे तरफ़ इशारो कयो वञे। उन खां बाद में आहे समथिंग। हाणे समथिंग माना का शइ, या मिसाल जे तौर ते असां चऊं था समथिंग इज़ ए happening in the class, क्लास में कुझु थी रहियो आहे, क्लास में कुझु थी रहियो आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेके असांजा जेके वर्ड आहिनि हिन में समवन माण्हुनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, यानी पीपुल लाइ, ऐं एनीबॉडी यानी बॉडी, यानी इहो बि असांजो माण्हुनि ॾे रिफर कंदो आहे। ऐं जेको समथिंग आहे इहो जेको आहे असांखे शयुनि जे बारे में ॿुधाईंदो आहे। नन बि असांखे माण्हुनि जे बारे में ॿुधाईंदो आहे, फी बि माण्हुनि जो तादाद ॿुधाईंदो आहे, बि असांखे माण्हुनि जे बारे में रिफर कंदो आहे, पर समथिंग जेको आहे असांजो उहो शइ जे तरफ़ रिफर कंदो आहे, ॿुधाईंदो आहे। सुभाणे असां जेको आहे काइंड्स ऑफ प्रोनाउन में रेसिप्रोकल प्रोनाउन पढ़ंदासीं। रेसिप्रोकल प्रोनाउन यानी ज़मीर मुबादला, ज़मीर मुबादला। हाणे ज़मीर मुबादला असां पढ़ंदासीं सुभाणे, इहो काइंड्स ऑफ प्रोनाउन में। ऐं उन खां अलावा असां हिकु ॿी सीरीज़ शुरू करे रहिया आहियूं तव्हांजे लाइ, छो त वर्ड्स इंसान जी ज़िंदगीअ में तमामु इम्पोर्टेंट रोल रखनि था। उन वर्ड्स जे इम्पोर्टेंस खे रखंदे वर्ड ऑपोजिट यानी लफ़्ज़ ज़िद इज़ अ कॉमन वोकेबलरी, यानी असांजी आम ज़िंदगीअ में जेके असांजा लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था उन्हनि खे पढ़ंदासीं। जीअं मिसाल जे तौर ते स्काई यानी आसमान, इन जो ऑपोज़िट छा आहे? अर्थ, ज़मीन। यानी हिकिड़ो असांजे साम्हूं वर्ड अची वियो त हुन जो ऑपोज़िट बि ऑटोमेटिकली बाबा हीअ आहे, इहो बि असांजे ज़हन में अची वेंदो। जीअं मेल आहे यानी मर्द आहे, असां छा चवंदासीं? फीमेल यानी औरत। या मेल जी हिकिड़ी ॿी माना बि आहे नर, ऐं फीमेल जी माना आहे मादी। हाणे हिन में मादी नर यानी मर्द बि थी सघे थो, जानवरनि मां बि को थी सघे थो, फीमेल औरतुनि मां बि थी सघे थी, ऐं जानवरनि मां बि थी सघे थी। अहिड़े क़िस्म जी असां वोकेबलरी जो सुभाणे असां हिकिड़ो वीडियो अलॻि ठाहींदासीं, ऐं ग्रामर जो काइंड्स ऑफ प्रोनाउन आहिनि उहो बि असांजो हलंदो। उमेद त लेक्चर तव्हांखे पसंदि अची वेंदो। असांजे हिन वीडियो खे लाइक बि कयो, शेयर बि कयो, ऐं तव्हां कमेंट्स बि कयो। ऐं असांखे तव्हांजे तावन जी ज़रूरत आहे, तव्हांजे असांखे इहा शइ खपे त तव्हांखे असांजे वीडियो मां तव्हां केतिरा सेटिस्फाइड आहियो, त जीअं असां बहितर खां बहितर वीडियो तव्हांजे लाइ पेश कयूं।